नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी ईंदड़ बल्दियाती इलेक्शन की तैयारी के सिलसिले में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऑफिसर रोशन अली मस्तोई, ARO अब्दुल हादी नारेजो, असिस्टेंट मीर हसन लगारी वोटन की तस्दीकी अमल के सिलसिले में जोड़ियल मुख्तलिफ सेंटर 78 मोड़ी, गिरोड शरीफ, बशीराबाद, फुलादियो और हिंगोनो के मुख्तलिफ सेंटरन जा दौरा किया। अमले के हिदायत कई तो को भी अहल मानू वोटर लिस्ट में नालो लिखण खां रहिजी न वञे। इन मौके ते हिननि मीडिया के ॿुधायो त 2 हफ़्तनि ताईं हलंदड़ हिन अमल में माण्हू वधि खां वधि अमले सां ताउन कनि ऐं नाला वोटर लिस्टुनि में रजिस्टर कराइनि। जॾहिं आऊं ब्लॉक वञा पियो, माने वेरीफाइंग ऑफिसर्स जा कमु ॾिसां पियो, इन में हिकिड़ी इहो असांखे डेटा ॾिनो आहे नाबरा। असां डोर टू डोर में इहो ई मक़सदु इहो आहे त हिकिड़े ख़ानदान जा नाला हिकिड़े पेज ते हुजनि ऐं उहे तरतीब वार हुजनि। इंशाअल्लाह इहा डोर टू डोर में थिए पई, इन में सभिनी जेके घणा नंबर आहिनि या जेके फैमिली उन नाला बिल्कुलु सीक्वेंस में अची वेंदा। डिजिटल वोटिंग जेको शुरू थी रहियो आहे इहो थियो आहे 7 नवंबर खां वठी 6 दिसंबर ताईं। इन उनखे 14 ॾींहं तक़रीबन थियण वारा आहिनि, अञा 15-16 ॾींहं आहिनि। इहो 3 ॾींहंनि जो आहे प्रोसेस। इंशाअल्लाह को बि घर इहो रहंदो कोन को, उहो शुरू थी वियो आहे इन लाइ। इंशाअल्लाह सभु